अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तो। असीं अॼु पहुता आहियूं शहर सिंध डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा मोरजर हाउस ते। असीं पंहिंजो ब्लॉग स्टार्ट कयूं था। दोस्तो, असीं शाह पंप ते बजीन सिटी में दोस्तनि जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। जीअं दोस्त संगत अचे थी त असीं वञूं था अॼु काफ़ी अरसे खां पोइ शहर सिंध डॉक्टर ज़ुल्फ़कार अली मिर्ज़ा सां ईद मिलणु। अॼु ट्रैवल ब्लॉग असां हेॾां वञूं था मोहरजर फार्म ते, पूरी सिंध जो हीरो, असांजे दिलि जी धड़कन शेर सिंध डॉक्टर ज़ुल्फ़कार अली मिर्ज़ा साहिब सां मिलणु। को बि प्रोग्राम न हुयो, असांखे ख़बर न हुई त साहिब हिते आयल आहे, पर सुबुह जो असांखे ख़बर पई त मिर्ज़ा साहिब मोहरजर ते मौजूदु आहे। त ओचितो ओचितो असांजो प्रोग्राम ठहियो आहे। ओचितो ओचितो हाणे असीं संगत खे फ़ोन कई आहे, सभु संगत गॾु थिए पई। सलीम बजीर NRP में ऑफिसर आहे ऐं सुठो माण्हू आहे, असांजो प्यारो दोस्त आहे। उन सां गॾु असीं बीठा आहियूं। हिकिड़ा मटे विया आहिनि, ॿिया अचनि पिया। बाक़ी एजाज़ सुमरो असांजी दिलि जी धड़कन ऐं असांजो लाडलो उहो पहुची चुको आहे। तेल भराए पियो। जीअं तेल भराए वठे त हिते असां वटि ईंदो त पोइ असीं ऐं ॿी बि संगत अचे पई। हीअ अची वियो असांजो प्यारो पहिरीं दोस्त बाग़ी एजाज़ सुमरो ऐं मोहम्मद अमीन ख़ासकेली हैदराबाद को पदीन कोट में ड्यूटी कंदो आहे क्लार्क। असांजी संगत अची वई आहे। एजाज़ सुमरो असां सभिनी जो पदीन जे कामरेडनि जो अॻुवाण बि आहे ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त बि आहे। संगत अची वई। हाजी हाशम सुमरो ऐं शाहिद गोपांग, मिर्ज़ा शाहिद गोपांग, हीअ असांजो लाडलो आहे एजाज़ जो हाजी हाशम सुमरो। हाजी हाशम सुमरो आहे सन्हड़ो बिंदड़ो, पर वॾी फिल्म आहे ऐं वॾा वॾा कम इन क़द सां करे थो। सुठो दोस्त आहे ऐं हिकु पुरुष माण्हू आहे। असीं वञूं पिया मोहरजर फार्म ॾांहुं, गोलाचीक रोड ते संगत सां गॾु। एजाज़ सुमरो आहे असांजे। ही करीम बख़्श सुमरो मुंहिंजो नाले भाई आहे ऐं उन सां गॾु हिकु दोस्त गॾु आहे, उहो बि आयो आहे, उहो बि हले पियो असां सां गॾु। असीं वञूं पिया। तव्हां ॾिसो पिया पिया गाॾियूं, फुकरा माण्हू हुयूं, असीं ऐं फुकरा स्टाइल सां वञूं पिया। इतिहास लाज़मी आहे, इन करे गाॾी ॾिनी सलीम बजीर खे, तूं हलाए, ऐं जेको आहे से पोयां वेठो आहियां। हीउ रस्तो इंडस अस्पताल बद्रीनाथ तरफ़ वञे थो। बाक़ी एजाज़ सुमरो मोहम्मद अमीन ख़ासकेली मोहरजर फार्म ॾांहुं ही रस्तो वञे पियो। असीं वञूं पिया। मस मस को पाणी जो टुक मोहरजर शाख में थोरो थोरो नज़र अचे पियो दोस्तो। हे वण ॿिए हंधि त माण्हू वढियो वञनि, हिते वण नथा वठनि। हीअ अची पहुची वियासीं मिर्ज़ा मोहरजर हाउस पदीन। ही ॿाहिरियों मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया। अॼु सिर्फ़ु माण्हूअ खे ख़बर पई आहे, अञा अधु न पई आहे, अधु न कोन पई आहे त हेतिरी रश थी वई आहे त डॉक्टर साहिबु अॼु हिते आयो आहे। हिते मिले पियो। हीअ असीं अची वियासीं डॉक्टर साहिब सां मिलूं पिया। सभु दोस्त साहिब सां मिलनि पिया। सभु दोस्त साहिब सां मिलनि।
सभु दोस्त साहिब सां मिलण पिया ऐं ॾाढा पाणी अची वियो आहे। काफ़ी अरसे खां पोइ शेर सिंध सां मुलाक़ात थी आहे ऐं सलीम बची रही वेठा आहिनि। शायदि सभु सिर्फ़ु माण्हू खे अञा कंहिंखे ख़बर ई न आहे पई पहुचे थो माण्हू साहिब सां। हसनैन साहिबु अची वियो आहे, हिन सां असीं मिलियासीं हींअर। बदीन ज़िले जी धड़कन डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा आहे, बिल्कुलु धड़कन आहे। सिर्फ़ ख़बर पए त मिर्ज़ा साहिबु बदीन में मौजूदु आहे त हुते सुबुह जो रश थी वेंदी आहे ऐं पेर रखण जी जॻह बि न हूंदी आहे। छो त माण्हुनि जी मोहबत मिर्ज़ा साहिब सां एतिरी आहे। जॾहिं मिर्ज़ा साहिबु होम मिनिस्टर हो तॾहिं पुलिस जा आर्डर एतिरा ॾिनई पर कंहिं खां बि रुपयो कोन वरितई। जेको बि हिन जे दर ते वियो ख़ाली कॾहिं बि न मोटियो। हिकिड़ो पावरफुल मिनिस्टर थी रहियो, पावरफुल ऐं पावरफुल दिलि रखे थो। ज़रदारी जॾहिं फिरोन सां टकर हिन माण्हू खाधी, ॿियो कंहिंजे वस जी ॻाल्हि ई कोन हुई। हर बदीन जे बचो सुञाणे थो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा खे। चांहि बिस्किट बची विया दोस्तनि खे खारायूं। मिर्ज़ा ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा असांजे दिलि जी धड़कन आहे। ख़बर रुगो बदीन में कंहिं माण्हू पे मिर्ज़ा आयो आहे बसि रश थी वेंदी आहे। हसनैन साहिबु वेठो आहे, कचहरी करे पियो। असीं बि पंहिंजी जॻह वठंदासीं। ही सिर्फ़ माण्हू पंहिंजे कम कार लाइ इद मिलण आहे। हाणे ही ॿाहिरियों मंदर तव्हांखे ॾेखारियूं पिया। सिर्फ़ु अञा कच फिकी ॻाल्हि आहे, साहिबु आयो आहे, माण्हू ख़बर पई आहे कंहिंखे कोन पई आहे, पर ॿाहिरि गाॾियुनि जी रश ॾिसो। ही मैदान आहे मोरजर जो, साहिब जो ॿाहिरियों मंदर आहे हुतां जो। पार्क गाॾियुनि जूं पार्किंगूं आहिनि, हिते गाॾियूं बीहंदियूं आहिनि, हुते घोड़ा बीठा आहिनि। इहो पार्क आहे। का महफ़िल वग़ैरह या अहिड़ी को थींदो आहे प्रोग्राम त हिते ई हुननि खे वाइंड अप कबो आहे।